भगत कंवरराम सिंधी रागी ऐं सिंधी सूफ़ी शाइर हुयो। हू रेड़कीअ जे संत सतराम दास साहब जो शागिर्द हो। हू 13 अप्रैल 1885 ईस्वी ते सखर ज़िले जे ॻोठ जरवार में पैदा थियो ऐं दिसंबर 1939 में सखर में थियल मज़हबी विगोड़नि में क़त्ल कयो वियो। 13 अप्रैल 1885 ईस्वी सिंध जे राग लोक रस जी दुनिया जो हिकु अहम ॾींहुं हो। इन ॾींहं ते भक्ति ऐं लोक रस राग जे राणी भगत कंवरराम मीरपुर माथेले जे ॻोठ जरवार में जनम वरितो। भगत कंवरराम जे वालिद जो नालो ताराचंद ऐं संदसि माउ जो नालो तीरथ बाई हो। जंहिं वक़्तु कंवरराम ॼाओ उन वक़्तु हिकु सूफ़ी बुज़ुर्ग संत खोताराम जरवार ॻोठ में आयो। ताराचंद ही नंढड़ो ॿारु खणी वञी संत खोताराम जी झोली में विधो, जंहिं ॿार जो नालो कंवरराम रखियो। शुरूअ में कंवरराम सिंधी पढ़णु वेठो, उन खां पोइ फ़ारसी पढ़णु सिखियो। संदसि पीउ ताराचंद खे ज़मीन जो टुकड़ो हो। कंवरराम कॾहिं कॾहिं ॿनीअ ते जार अकिलींदो ऐं नार हलाईंदो हो। जवान थियो त कुंअण विकिणणु शुरू कयाईं। उन दौरान ॻोठ हयात पिताफ़ीअ जे दरबार में भाई आसाराम खां गुरमुखी बि सिखंदो रहियो। दरबार में आए वए जी टहल टकोर पिणु कंदो हो। उतां जो हिकु संत सतराम दास खे संतनि ऐं भक्तनि जूं कहाणियूं ॿुधाईंदो हो। उते ई कंवरराम सतराम दास खां भगत वॼाइणु सिखी ऐं संदसि सुंग में ख़ुदि बि संत थियो ऐं सिंध जे संतनि जो सरताज बणिजी वियो।